साईं असुल में असांजी सिंध जी औरत जेकॾहिं माज़ी में बि वेंदव त बहादुर रही आहे ऐं जीअं माई बख़्तावर आहे असां वटि बेनज़ीर आहे या ॿियूं काफ़ी सारियूं औरतूं आहिनि ऐं पर असां सां जीअं हिकिड़ो हाञू आहे जागीरदारी सिस्टम जो उन करे आम तौर ते जेका औरत जेका अॻिते अचणु खपंदी हुई एम्पावरमेंट उन में अचणु खपंदी हुई उहा जोगी न अची सघी आहे पर हाणे असांजूं नियाणियूं अॻिते अचनि पियूं ऐं हिन क़िस्म जा फंक्शन साना वारनि खे लख शाबसूं हुजनि जो हुननि हिन क़िस्म जो प्रोग्राम जेको आहे सो तरतीब ॾिनूं ऐं हिते काफ़ी सारियूं औरतूं आऊं सम्झां थो अञा बि ईंदियूं ऐं हिन क़िस्म जा प्रोग्राम थींदा रहिया त ईअं माना इलाही फ़र्क़ु पवंदो। तव्हांखे हीअ ॿुधायां असां पंहिंजे स्कूल ताईं नियाणियूं बि वठी आया आहियूं ऐं जेको ॿारहड़ी जो स्कूल आहे ऐं अॻे असांजे ॻोठ में को बि स्कूल न हुयो पर हींअर असांजूं नियाणियूं एतिरो आहे जो 12 किलोमीटर परे वञी पढ़नि थियूं उन में साना जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। साना असांजे स्कूल खे जेको आहे सो मदद कई ऐं इन नमूने सां औरत जेकॾहिं बाख़्तियार आहे त तव्हां सम्झो त सभई मसाला हल आहिनि। सर औरतुनि खे बाख़्तियार करण जे हवाले सां सिंध में जेको कमु थियणु घुरिजे उहो ॾिसण में नथो अचे। हा उन जो मूं तव्हांखे ॿुधायो त उन जो उहो जागीरदारी असरात आहिनि। इहो कमु तव्हांखे एॾो तकिड़ो नज़र न ईंदो पर आस्ते आस्ते सां ज़रूरु थिए पियो ऐं आहिनि। हाणे तव्हांखे अॻे औरत निकिरंदी कान हुई हाणे निकिरंदी नज़र ईंदी तव्हांखे मुख़्तलिफ़ शोबनि में औरत नज़र ईंदी ऐं इहो फ़िक्र करण जी ज़रूरत कान्हे पर इहो ज़रूरु आहे त असांखे कोशिशि करणु खपे जीअं असांजी नियाणी असांजी औरत अॻिते अची सघे।